ज़िले जामशोरे शहर कोटड़ी में फ़लस्तीन जे मुसलमाननि जे मथां ज़ुल्म कंदड़ रियासत इसराइल जे ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। इहा रैली मस्जिद कुबा खां निकिरी पंहिंजे रस्तनि तां थींदे प्रेस क्लब कोटड़ी वटि इख्तिताम पज़ीर थी, जिते शिया उलमा काउंसिल जो नायब सदर शकील रज़ा सिद्दीकी, इस्लामिक एम्प्लॉइज़ जो डिवीज़नल सदर काशिफ हुसैन अल हुसैनी, जाफरिया स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन जे डिप्टी जनरल सेक्रेटरी नजफ हुसैन अल हुसैनी ऐं खतीब जुम्मा मौलाना गुलाम रज़ा शर्ब शिरकत कई। हिन रैली में इस्लामिक एम्प्लॉइज़ जे डिवीज़नल सदर काशिफ हुसैन अल हुसैनी ऐं शकील रज़ा सिद्दीकी जो चवणु हुयो त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पूरी दुनिया ॾिसी रही है त एक निहत्थे मुसलमाननि जे मथां इसराइल बमबारी जारी रखियो वेठो आहे। असां पुरज़ोर मज़म्मत था कयूं अहिड़े अमल जी ऐं अक़वाम मुतहिदा ऐं तमाम इस्लामी मुल्कनि खां इहो मुतालबो था कयूं त फिल फौर गज़ा में जेके निहत्था बुखिया असांजा भाइर मुसलमान आहिनि उन्हनि ताईं फिल फौर खाधे जी रसाई खे ऐं पाणी खे उन्हनि ताईं पहुचायो वञे ऐं उन खां पोइ जंग बंदी ते ज़ोर ॾिनो वञे। उन खां पोइ अमेरिका जेकी पाण खे इंतिहाई मोतबर सम्झे थी इंसानी हुकूकनि जे हवाले सां, उन्हनि लाइ नाल जदसि इहो सॼी दुनिया वटि वाज़ह पैगाम वञी चुको आहे त असुल में अगरि जेका दहशतगर्द हिन दुनिया में आहे त उहा सभिनि खां वॾो दहशतगर्द अमेरिका आहे, जंहिंजी सरपरस्ती में इसराइल उन जो पिठू असांजे इस्लामी मुल्कनि ते वक्तन ब वक्तन हमला कंदो तो रहे। इराक के तबाह करण में अमेरिका जो हथ आहे, शाम के तबाह करण में अमेरिका जो हथ आहे, ईरान जे पोयां पाबंदियुनि में अमेरिका जो हथ आहे, पाकिस्तान जी मईशत के तबाह करण में अमेरिका जो हथ आहे, सऊदी अरब में नालजत क़त्ल गारत ऐं उते हाकमियत के कायम रखण में अमेरिका जो हथ आहे। यकीनन अमेरिका पूरी दुनिया ते पंहिंजो असर रसूख ॾेखारण लाइ इस्लामी मुल्कनि खे पोइते करे रही आहे। मां मुतालबो कंदुमि OIC सां, तमाम इस्लामी मुल्कनि सां त फिल फॉर अमेरिका ऐं इसराइल जो बाइकाट कयो वञे, न त ॿी सूरत यकीनन आयतुल्लाह खुमैनी जो उहो फरमान असांखे यादि आहे त ना रूस है ना अमेरिका सुपर पावर है खुदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजो अॼोको हीउ एहतजाजी मुज़ाहिरो कायदे मिलत जाफरिया पाकिस्तान अल्लामा सैयद साजिद नकवी जी हुकूमत पूरे मुल्क जी मज़लूम फ़लस्तीनी भाइरनि सां इज़हार यकजहती लाइ हो इसराइल जी मज़म्मत ख़िलाफ़ जेके मज़लूम फ़लस्तीनी मथां बेजा बमबारी करे रहियो आहे उन जे ख़िलाफ़ ही असांजो एहतजाजी मुज़ाहिरो हो। यकीनन इसराइल अमेरिका जी नाजायज़ औलाद जेको अमेरिका ऐं उन जे इत्तेहादियुनि जी टेक ते मज़लूम फ़लस्तीन मथां बेजा बमबारी करे रहियो आहे, ज़ुल्म जबरियत करे रहियो आहे, मासूम ॿारनि सां गॾु औरतुनि बुज़ुर्गनि जो बेगुनाह क़त्लेआम करे रहियो आहे। असां उन क़त्लेआम, उन बर्बरियत, उन जारियत, उन बम धमाकनि जी पुरज़ोर अल्फाज़नि में मज़म्मत कयूं था ऐं OIC ऐं अक़वाम मुतहिदा खां इहो मुतालबो था कयूं त इसराइल जी इन जारियत खे फिलफौर ख़त्म करण जे लाइ पंहिंजा इक़दामात कंदे मज़लूम फ़लस्तीन खे आज़ादीअ जो हक़ ॾिनो वञे। रिपोर्टर नजफ अली जावरी, इबरत न्यूज़, जामशोरो।